दादू में मेरापुर जे सीनियर सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ दादू प्रेस क्लब जे सॾ ते सहाफ़ियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि में साबिर बंड, तारिक लिगारी, निज़ाम शेख, गोसली जतियाल, लियाकत मलिक, अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली, एजाज चांडियो, असलम लिगारी, शाह मोहम्मद असगर लिगारी, शहजाद चांडियो, सजाद मस्तोई, नियाज़ चांडियो, शोएब तहीम, इमदाद खुश्क, अरबाब रुस्तमानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण हक़ ऐं सच जो आवाज़ उथारींदड़ अरडो सहाफ़ी हो। समाज के आईनू ॾेखारण जी पादश में सहाफ़ियुनि खे क़त्ल कयो वञे थो। हिननि चयो त कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि मां बेचैनी दूर कई वञे। ॿीअ तरफ़ वाई पांदी जोई टंडो रहीम खान खेरपुर नाथन जे सहाफ़ियुनि पिण एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त मेरापुर पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरीन खे अॻुवाणनि खिताब कंदे चयो त असीं अज़ीज़ मेमण जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त बिना देर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿिए सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली, तोंग न्यूज़, दादू।